बहरिया टाउन धरणे खां पोइ पुलिस क़ौम परस्त अॻवाणनि तौड़े कारकुननि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में क़ौमी कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं करे केतिरनि ई अॻवाणनि तौड़े कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। हैदराबाद में पुलिस कार्रवाई करे जस्कम जी सरगर्म कारकुन आकाश अंसर खे गिरफ़्तार करे वरितो, जंहिंखे अणॼातल हंधि मुंतक़िल कयो वियो आहे। टंडो अलहयार में पुलिस मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते छापा हणी MQM जे 3 कारकुननि ऐं 2 क़ौम परस्तनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियलनि में रज़ाक शाह, गुलाम नबी शाह, जमील सोनारो, अहमद मंगणहार ऐं हादी बख्श मंगणहार शामिल आहिनि। मीरपुर ख़ास मां पुलिस SUP जे डिवीज़नल सदर मंज़ूर अहमद मेमण ऐं जनरल सेक्रेटरी लाल अज़हर पठान खे गिरफ़्तार कयो। ठटे ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि मां 15 खां वधीक कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो। गुज़िरियल राति देर सां झम्पीर पुलिस जस्कम कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं करे जस्कम अॻवाण असद गोपांग जे सौट हाशिम गोपांग, रशीद दर्स जे सौट मुस्तफ़ा दर्स, अहमद सोलंगी जे बुज़ुर्ग वालिद लखा ॾिनो सोलंगी ऐं STP अॻवाण असलम पालारी खे गिरफ़्तार करे वरितो। वर शहर में पुलिस चढ़ाई करे क़ौम परस्त अॻवाण ऐं GA सिंध महाज़ जे मरकज़ी अॻवाण गुलाम नबी खत्री खे खंभे नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो। मकली पुलिस मकली STP हाउस ते चढ़ाई करे STP अॻवाण अयाज़ लाशारी, ठटे जे सदर बशीर जोखियो ऐं जमाल तारो समेत 7 कारकुननि खे गिरफ़्तार करण खां पोइ नामालूम हंधि मुंतक़िल करे छॾियो आहे। झिरक में छापो हणी STP कारकुन मलूक छिरको पुहारा मां सालेह मलाह, घारो मां रियाज़ नाहियो ऐं रवि कुमार खे बि गिरफ़्तार करे नामालूम हंधि मुंतक़िल कयो वियो। घोड़ाबारी लॻ क़ौम परस्त अॻवाण नवाज़ शाह भाराई जे ॻोठ ते चढ़ाई करे समाजी अॻवाण सरवर शाह भाराई जे भाउ फरीद शाह भाराई खे बि खंभे गिरफ़्तार कयो वियो। मकली ते पुरहियत मज़ाहमत तहरीक जे अॻवाण एजाज़ जाखरो, SUP अॻवाण इमरान खुश्क, क़ौमी अवामी तहरीक ज़िले ठटे जे सदर वकील मुनवर भुट्टो समेत 2 क़ौमी कारकुननि जे घरनि ते बि चढ़ायूं कयूं वयूं। ॿिए तरफ़ गुज़िरियल राति ठटे ऐं घारे मां पुलिस पारां खंभे गिरफ़्तार कयल क़ौम परस्त कारकुननि मां 3 ॼणनि खे ठटे जी अदालत में पेश कयो वियो। धाबे जी पुलिस गिरफ़्तार कयल GA सिंध महाज़ जे मरकज़ी अॻवाण गुलाम नबी खत्री, STP अॻवाण रवि कुमार ऐं रियाज़ नाहियूं जो सेशन कोर्ट ठटो मां रिमांड वरितो वियो। टंडो मोहम्मद ख़ान जी मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पुलिस कार्रवायूं करे STP जे ज़िले सदर इक़बाल, हाजाणो, जुमन मलाह ऐं बचल सठियो खे गिरफ़्तार करे वरितो। जैकमाबाद में पुलिस जस्कम कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं करे 2 कारकुननि वसीम कुरैशी, प्रताप राय खे गिरफ़्तार करे वरितो। सहवण में पुलिस चढ़ायूं करे सहवण सोशल फोरम जे वक़्ती चेयरमैन मौला बख्श नोहाणी ऐं SUP जे अॻवाण आज़ाद मंसूर चना खे गिरफ़्तार कयो। नौकोट में पुलिस क़ौमी कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं करे जस्कम अॻवाण नियाज़ खोसो खे गिरफ़्तार कयो, जॾहिं त अवामी तहरीक जे मुमताज़ जोणीजो ऐं सिंधी हारी तहरीक जे अॻवाण अयाज़ खोसो जे घर ते पिणु चढ़ाई कई वई। डिगड़ी में पुलिस मुख़्तलिफ़ क़ौम परस्त पार्टियुनि जे अॻवाणनि जे घरनि ते चढ़ायूं कयूं, जंहिं दौरान क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवाण अरबाब नोहाणी खे गिरफ़्तार कयो वियो। ठुल में पुलिस क़ौम परस्त कारकुननि जे घरनि ते छापा हया आहिनि। पुलिस जस्कम अॻवाण वसीम कुरैशी खे गिरफ़्तार करे वरितो आहे। घारो में बि क़ौम परस्त पार्टियुनि जे कारकुननि ख़िलाफ़ क्रैकडाउन कयो वियो आहे। STP जे उमर नाहियूं जे घर खे कड़ो चाढ़े संदसि भाउ रियाज़ नाहियूं खे गिरफ़्तार कयो वियो। STP जे रवि महेश्वरी GA सिंध महाज़ जे मरकज़ी अॻवाण गुलाम नबी खत्री खे पिणु गिरफ़्तार कयो वियो। भान सैदाबाद में 1 कारकुन ज़िया कुंभर खे गिरफ़्तार कयो वियो। बुलड़ी शाह करीम में STP तालके सदर सलीम मेमण ऐं निसार मक्सी जी गिरफ़्तारी लाइ छापा हया विया। बचल सठियो खे गिरफ़्तार कयो वियो। मोराहम मोरो, दौलतपुर, काज़ी अहमद ऐं 2 शहरनि में पुलिस क़ौमी कारकुननि जे घरनि ते चढ़ायूं करे गिरफ़्तारियूं कयूं आहिनि।